अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 2 अप्रैल 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु असीं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त 1970 वारे ॾहाके में अमेरिका जो तेल अरब मुल्कनि छो बंदि कयो हो। उन वक़्तु जेको तेल बहरान पैदा थियो हो उहो वॾो हो या मौजूदा बहरान उनखां बि वॾो आहे। इन बाबति ॼाणण जी कोशिशि बि कंदासीं त ईरान में रजीम चेंज वारो ऑप्शन अञा बि आहे या न। कामरा शाही आख़िर कहिड़ी मुसीबत आहे। इन सूरतहाल ते प्रोफेसर मदद अली जतियाल जी लिखणी। मोहसिन ककड़ाई जी वरसी जे मौक़े ते संदसि तारुफ़ ऐं शाइरी समेत मुख़्तलिफ़ तजिया, तबसरा ऐं शाइरी अवांजे समातनि जी नज़र कबी। पाकिस्तान जी सूरतहाल जो जाइज़ो बि वठिबो त जंगी हालतुनि बाबति बि नज़रसानी कंदासीं। मुख़्तलिफ़ लिखणियूं प्रोग्राम में शामिल हूंदियूं। अमेरिका ऐं इसराइल जो जंगी जनून ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। उहा जंग न सिर्फ़ु ईरान ते मढ़ी वई आहे, पर उन्हनि सॼी दुनिया जी मैशत खे बि उहा जंग मढ़े छॾी आहे। अमेरिका आसफ़ान में हिकु वॾे हथियारनि जे गुदाम खे निशानो बणायो आहे। आलमी मीडिया जे रिपोर्टनि मूजिबि हिन हमले में 2000 पाउंड वज़नी बैंकर बस्टर बम इस्तेमालु कया विया आहिनि। हमले खां पोइ ज़ोरदार धमाका थिया ऐं धमाकनि जूं वीडियोज़ बि साम्हूं आयूं आहिनि। ॿिए तरफ़ उन जंग खे रोकाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। चीन पिणु हाणे उहा जंग रोकाइण लाइ सिफ़ारती कोशिशनि में शामिलु थी वियो आहे। चीन जे परॾेही वज़ीर ऐं पाकिस्तान जे नायब सदर ऐं परॾेही वज़ीर इसाक डार मुलाक़ात कई। नार ऐं विच ओभर जी सूरतहाल बाबति वीचार पिणु वंडिया ऐं हुननि चयो त फ़ौरी जंगबंदी कई वञे। हूअं बि जेकॾहिं ॾिसिजे त दुनिया हिकु अहिड़े ख़तरनाक दौर मां गुज़री रही आहे जिते अमेरिकी ऐं इसराइली जंगी जनून पंहिंजे उरूज ते पहुची चुको आहे। ईरान ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ बम इस्तेमालु कया पिया वञनि। सदर ट्रंप जूं धमकियुनि मथां धमकियूं सूरतहाल खे वधीक गंभीर बणाए रहियूं आहिनि। ट्रंप न रुॻो ईरान खे डिॼारण जी कोशिशि करे पियो, पर पंहिंजे इतिहादी मुल्कनि जहिड़ोकि फ्रांस ऐं बर्तानिया खे बि दॿाउ हेठि आणण जी कोशिशि करे रहियो आहे। इहो रवैयो हिकु अहिड़ी ताक़त जी निशानदेही करे थो जेका पंहिंजे मुफ़ादनि लाइ कंहिं बि हद ताईं वञण लाइ तयारु आहे। भले उन सां आलमी निज़ाम छो न टुटी पवे। वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त ट्रंप जंग जो ख़र्च अरब मुल्कनि खां भराइणु चाहे थो, जेको खुलियल मुआशी इस्तेसाल आहे। अरब दुनिया खे हिकु ATM मशीन सम्झण वारी सोच साम्राजी नफ़्सियात जो ज़िंदा मिसाल आहे। हीअ जंगी जुनून सिर्फ़ु फ़ौजी मैदान ताईं महदूद नाहे रहियो, पर उन जा असर आलमी मैशत खे बि तबाह करे रहिया आहिनि। तेल जी क़ीमतनि में बेक़ाबू इज़ाफ़ो, वापार जे निज़ाम में ख़लल ऐं माली मंडियुनि में ग़ैर यकीनी सूरतहाल सॼी दुनिया खे इक़्तिसादी बहरान में धिके छॾियो आहे। ग़रीब ऐं उसरंदड़ मुल्क जेके अॻी कर्ज़नि ऐं महांगाई जे दॿाउ हेठि आहिनि, हाणे मुकमिल मुआशी तबाही जे ख़तरे सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हक़ीक़त इहा आहे त दुनिया खे हिकु वॾी तबाही जे धुॿण में उछलायो वियो आहे। जेकॾहिं ही जारियत जारी रही त नतीजा सिर्फ़ु इलाइक़े ताईं महदूद न रहंदा, पर पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आणे छॾींदा। हिन वक़्तु जॾहिं अञा ताईं रजीम चेंज वारा पड़ाड़ा गूंजी रहिया आहिनि, तॾहिं सवाल इहो बि साम्हूं अचे थो त छा ईरान में रजीम चेंज वारो ऑप्शन मौजूदु आहे या वरी अमेरिका में रजीम चेंज वारी आज़माइश ईंदी। ईरानी पासदारनि इनक़लाब दावा कई आहे त ताज़नि हमलनि में 500 अमेरिकी फ़ौजी मारिया विया आहिनि। ईरान तरफ़ां इहो बि ऐलान कयो वियो त हुननि सऊदी अरब में मौजूदु अमेरिकी प्रिंस सुल्तान एयरबेस खे तबाह कयो आहे। जॾहिं त ख़ात्मो अंबिया मरकज़ी हेडक्वार्टर ऐलान कयो आहे त गॾियल अरब अमारात में अमेरिकी फ़ौज जे यूक्रेनी एंटी ड्रोन सिस्टम खे बि निशानो बणायो वियो आहे, जिते 21 यूक्रेनी शहरी बि मौजूदु हुआ। उनखां सवाइ गॾियल अरब अमारात में
हिकु स्ट्रेटेजिक इलेक्ट्रॉनिक वारफेयर सेंटर खे बि निशानो बणाइण जी दावा कई वई आहे। ईरानी पासदारनि इनकलाब तरफ़ां इहो बि चयो वियो आहे त इसराइली ALTA सिस्टम खे हैफा पोर्ट ते ड्रोन ज़रिए तबाह कयो वियो आहे। अमेरिका बाबति रिपोर्टूं आहिनि त पेंटागन ईरान ख़िलाफ़ु ज़मीनी कार्रवाइनि जी तयारी करे रहियो आहे। वाशिंगटन पोस्ट मूजिबि अमेरिका ख़ासि ऑपरेशन फोर्सिस ऐं रिवायती प्यादल फ़ौज ज़रिए महदूद ज़मीनी कार्रवाइयूं करण ते ग़ौर करे रहियो आहे। मुकमिल जंग बदिरां छापामार नोए जूं कार्रवाइयूं थी सघनि थियूं। ॿिए तरफ़ अमेरिका जे अंदरि बि सूरत-हाल मुख़्तलिफ़ आहे। केतिरनि शहरनि में नो किंग्स नाले एहतजाज थी रहिया आहिनि, जेके सदर ट्रंप जी पॉलिसी ईरान ख़िलाफ़ जंगी क़दम जी मुखालफ़त में आहिनि। न्यूयॉर्क ऐं वाशिंगटन समेति केतिरनि वॾनि शहरनि में हज़ारे माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि। सर्वे मूजिबि अमरीकी अवाम जी अक्सरियत ईरान ख़िलाफ़ु फ़ौजी कार्रवाई जी हिमायत नथी करे। हिकु सर्वे मूजिबि लॻभॻि 59% माण्हुनि उन अमल खे ग़लति करार ॾिनो आहे, जॾहिं त सिर्फ़ु 38% उन जी हिमायत कई आहे। इन मां ज़ाहिर थिए थो त अमेरिका जे अंदरि बि हुकूमत ते दबाउ वधी वियो आहे। तुर्की जे परॾेही वज़ीर अहम बयान ॾिना आहिनि त ख़िते जा कुझु नार वारा मुल्क ईरान ख़िलाफ़ु कार्रवाई करे सघनि था, जंहिंसां वॾे पैमाने ते रिएक्शन पैदा थी सघे थो, जेको ॾिघे अरसे ताईं असरअंदाज़ थी सघे थो। हुन ज़ोर ॾिनो त ॻाल्हियुनि खे जारी रखणु घुरिजे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा अमेरिका ईरान में रिजीम चेंज कराए सघे थो या न, छो त ईरान में मौजूदा सूरत-हाल ताईं रिजीम चेंज वारो ऑप्शन ई ख़तमु थी चुको आहे। ॿिए पासे जॾहिं अमेरिका में एहतजाजी तहरीक शुरू थी आहे, तॾहिं सुवालु इहो आहे किथे अमेरिका में रिजीम चेंज न थी वञे। हर पासे हाणे जॾहिं प्रोटोकॉल घटाइण जूं ॻाल्हियूं कयूं वियूं ऐं किफ़ायत शुआरी मुहिम हलाई वई, तॾहिं सुवालु इहो बि साम्हूं आयो त छा हुक्मरान किफ़ायत शुआरी वारी मुहिम ते अमल करे सघंदा या न। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं रहियूं। पाकिस्तान में हू बि मुआशी अणबराबरी वधी वई आहे। सोशल मीडिया ते कुझु वीडियोज़ वायरल हुयूं। हिकु वीडियोज़ में हिकु काफ़िलो अची रहियो आहे, जंहिंमें घटि में घटि 35 गाॾियूं शामिल आहिनि ऐं ॿुधायो वियो आहे त जॾहिं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ताज़ो कराची जे दौरे ते आयो हो त उन जे काफ़िले में बि तक़रीबन 3 दर्जन जे लॻभॻि गाॾियूं शामिल हुयूं। जंग सबबि हिकु पासे वज़ीर आज़म चवे थो त सादगी इख़्तियार कई वञे, स्कूलनि खे मोकलूं ॾिनियूं वयूं ऐं दफ़्तरी वक़्त बि 5 ॾींहं बदिरां 4 ॾींहं कयो वियो। ॿिए तरफ़ जॾहिं वज़ीर आज़म जो काफ़िलो अचे थो त मक़ामी सूबाई इंतिज़ामिया जा वॾा ऑफिसर इस्तक़बाल लाइ मौजूदु हूंदा आहिनि। ॿी वीडियो में माण्हू रोड जे किनारे बीठल नज़र अचनि था, छाकाणि त वॾियुनि शख़्सियतनि जे गुज़रण सबबि उन्हनि खे सर्विस रोड ते मोकिलियो वियो, जिते ट्रैफ़िक जाम ऐं माण्हुनि जी रश नज़र अचे थी। आम माण्हू सख़्तु मुश्किलात में इंतज़ारु कनि था त वॾा माण्हू गुज़री वञनि त पोइ रोड खोलियो वञे। अहिड़ी सूरत-हाल मां अंदाज़ो लॻायो त हिकु तरफ़ शायदि 1% अशराफिया आहे, जंहिंजो ज़िक्र अॻु बि कयो आहे, ऐं ॿिए तरफ़ उहे माण्हू आहिनि जेके बाक़ी 99% आबादी जे टैक्सनि ऐं महिनत ते पलिजनि था। मुल्क में हिकु वॾो तज़ाद मौजूदु आहे। पाकिस्तान जी मईशत लॻभॻि 400 खां $450 अरब ॿुधाई वञे थी, पर आम पाकिस्तानी जी सरासरी आमदनी लॻभॻि $1700 या उन खां बि घटि आहे। मुल्क में ग़ुर्बत जी लकीर खां हेठि रहंदड़ माण्हू लॻभॻि 40 खां 45% ताईं थी चुका आहिनि, यानी तक़रीबन अधा आबादी ग़ुर्बत में ज़िंदगी गुज़ारे रही आहे। उहे माण्हू सख़्तु महांगाई, ॿारनि ऐं बिजलीअ जे वधंदड़ क़ीमतनि ऐं घटि उजरतनि सबबि मुतासिर आहिनि। गुज़िरियल 4 सालनि में क़ुवत ख़रीद में लॻभॻि 50% घटिताई आई आहे, छो त क़ीमतूं वधंदियूं रहियूं आहिनि, पर पघारूं इन हिसाब सां न वधियूं आहिनि। शहरी इलाइक़नि में बिजली जा बिल आमदनी जो वॾो हिसो खणी वञनि था ऐं माण्हू महांगाई जे करे सख़्तु दबाव में आहिनि। अहिड़े मुल्क में जिते लखें ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, उते वॾियुनि शख़्सियतनि जी आमद ते रोड बंदि कया वञनि था, जंहिं सबबि आम माण्हू ट्रैफ़िक में फासी वञनि था ऐं संदनि सफ़र मुतासिर थिए थो। इहो सभु कुझु हिकु वॾे अदम तवाज़न खे ज़ाहिर करे थो, जिते हिकु निढड़ो तबिको मराहतूं हासिलु करे थो, जॾहिं त आम माण्हू मुश्किलातुनि में फाथल आहिनि। सरकारी ख़र्चनि ऐं कर्ज़नि जी अदायगी जो वॾो हिसो मुल्क जी बजट खाई वञे थो,
जॾहिं त तालीमी सिहत लाइ तमामु घटि वसीला रखिया वञनि था। सरकारी गाॾियुनि जो अघु तमामु वॾो आहे। सादगी जी मुहिम बावजूदि मुख़्तलिफ़ सरकारी शख़्सियतुनि लाइ गाॾियूं, पेट्रोल ऐं ॿियनि मराइतनि ते वॾो ख़र्च थिए थो। ॿिए तरफ़ हुकूमत टैक्सनि में इज़ाफ़ो करे पंहिंजा ख़सारा पूरा करे थी, जंहिंसां आम माण्हू ते भार वधी वञे थो। अहिड़ी सूरत में अदम मसावात मुसलसल वधी रही आहे ऐं इहो तासर बि पैदा थी रहियो आहे त बैन अक़वामी इदारा बि अहिड़ियुनि हालतुनि में कर्ज़ फ़राहम कंदा रहनि था जंहिंसां बुनियादी मसइला हल नथा थियनि। कुझु माण्हू ख़दशो ज़ाहिर कनि था त अहिड़ी सूरत मुल्क खे वधीक बहिरान ॾांहुं वठी वञी सघे थी। अदलिया, पार्लियामेंट ऐं आला उहिदेदारनि खे बि वॾियूं मराहतूं हासिल आहिनि, जॾहिं त आम माण्हू पंहिंजी महदूद आमदनी में टैक्स अदा करे रहिया आहिनि, जंहिंसां अदम इंसाफ़ जो अहसासु वधे थो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले राबितो करे सघो था। हिन भेरे जॾहिं ईरान पारां सामूंडी लंघ बंदि कयो वियो आहे ऐं दुनिया जो तेल बंदि पियल आहे, तॾहिं असीं जेकॾहिं तारीख़ जा पेरा खणूं था त पतो पवे थो त 1970 वारे ॾहाके में बि अरब मुल्कनि अमेरिका खे तेल जी फ़राहमी बंदि कई हुई। तेल जी फ़राहमी छाजे करे बंदि कई वई हुई? छा मौजूदा बहिरान उन खां वॾो आहे? इन सूरत ते असीं ख़ुसूसी रिपोर्ट अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था, जेका असां अव्हां लाइ BBC उर्दू जे तावन सां पेश करे रहिया आहियूं। 1970 वारे ॾहाके में तेल बहिरान बुनियादी तौरु हिकु पॉलिसी फ़ैसिले जो नतीजो हो। अक्टूबर 1973 में अरब तेल पैदा कंदड़ मुल्कनि इसराइल जी हिमायत करण ते अमेरिका ऐं उन जे इतिहादी मुल्कनि खे तेल जी फ़राहमी ते पाबंदी लॻाई छॾी हुई। उन सां गॾु तेल जी पैदावार बि घटाई वई, जंहिं आलमी सतह ते बहिरान पैदा कयो हो। कुझु महीननि अंदरि तेल जूं क़ीमतूं लॻभॻि 4 भेरा वधी वयूं। उन जे नतीजे में वॾनि मुल्कनि तेल जो ज़ख़ीरो करणु शुरू कयो, जंहिं आलमी मुआशी ऐं माली बहिरान खे जनमु ॾिनो। महांगाई वधी, कारोबार घटिजी वियो ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो थियो। केतिरनि मुल्कनि में हड़तालूं थियूं, गुरबत वधी ऐं ख़ानदाननि खे बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करण में ॾुखियाई पेश आई। अमेरिका ऐं बरतानिया ॿिन्ही खे 1973 खां 1975 ताईं इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। मौजूदा बहिरान में छा थी रहियो आहे? हिकु महीनो अॻु अमेरिका ऐं इसराइल तरफ़ां ईरान ख़िलाफ़ जंग शुरू थियण खां पोइ आबनाए हुरमुज़ अमली तौरु जहाज़ रानी लाइ बंदि थी वई आहे। इन सूरत ख़लीजी मुल्कनि मां तेल, गैस ऐं ॿियनि ज़रूरी सामान जी तरसील खे शदीद मुतासिर कयो आहे। उहे मुल्क आमतौरु दुनिया जे लॻभॻि 5 हिसे जेतिरो तेल बरामद कनि था। माहिरनि जो चवणु आहे त बहिरान ख़तमु थियण खां पोइ बि तेल जी खोट जा असर 6 खां 12 महीननि ताईं रहंदा। आलमी मंडी ते दबाव वधंदो ऐं क़ीमतनि में वॾो इज़ाफ़ो ॾिसण में अची सघे थो। छा मौजूदा बहिरान 1970 खां वॾो आहे? कुझु माहिरनि मूजिबि अॼु जी तेल मार्केट 1970 वारे ॾहाके जी भेट में वधीक मतनू आहे। दुनिया तेल ते घटि भाड़े थी ऐं केतिरनि मुल्कनि वटि हंगामी ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। उन करे मौजूदा बहिरान शायदि एतिरो शदीद न हुजे, पर ॿिया माहिर चवनि था त हिन बहिरान जो असरु ख़ासि तौरु तरक़ी पज़ीर मुल्कनि ते पइजी रहियो आहे, जिन वटि माली इस्तेहकाम घटि आहे ऐं तवानाई जे बुनियादी ढांचे खे बि नुक़सानु पहुची रहियो आहे। उन्हनि मूजिबि मौजूदा बहिरान तॾहिं ई ख़तमु थींदो जॾहिं जंग ख़तमु थींदी।
माहिरनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं बुरान डिघो थियो त आलमी मईशत लाइ हालतूं वधीक ख़राब थी सघनि थियूं। बहितर हल इहो आहे त तकरार जल्द ख़तमु थिए ऐं आलमी सतह ते इस्तेहकाम बहाल थिए। हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था कामोरा शाही बाबति ख़ूबसूरत लेखक प्रोफेसर मदद अली झतियाल जी तहरीर, जेका हुन असांखे ॾियारे मोकिली हैदराबाद जे हवाउनि मंझां। दुनिया जे हर समाज में पढ़ियल लिखियल माण्हू, ख़ासि करे उहे जेके मुक़ाबले वारा इम्तिहान पास करे ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾाहो बाशऊर अक़लमंद ज़िम्मेवारी खे सम्झण ऐं निभाइण वारा माण्हू चयो वेंदो आहे। उहे माण्हुनि जी नज़रनि ऐं दिलनि में हूंदा आहिनि। उन लाइ माण्हू वटि तमामु घणी इज़त ऐं एतिराम हूंदो आहे ऐं माण्हू जे ज़हननि में हूंदो आहे त उहे माण्हू मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी लाइ ॾींहुं राति पाण पतोड़ींदा। पर निहायती अफ़सोस सां चवणो पइजी रहियो आहे त पाकिस्तानी कामोरा शाही मुल्क खे एतिरो नुक़सानु पहुचायो आहे जो उन्हनि माण्हुनि जे तस्वर में बि न हो। हिन वक़्तु इहो कन्फर्म थी चुको आहे त पंहिंजे मुल्क में जेके बि मसइला दरपेश आहिनि, तिन मंझां हिकु वॾो मसइलो कामोरा शाही पिणु आहे, जंहिंजो बुनियादी कमु मसइलनि जे हल लाइ बुनियादी किरदारु अदा करणु हूंदो आहे। पर हक़ीक़त हीअ आहे कामोरा शाही मसइला हल करण बदिरां ॼण त मसइला वधाए थी, जंहिं करे अवाम खे वधीक तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। कामोरा शाही उन लाइ हूंदी आहे त जीअं उहा हुकूमत जे पॉलिसियुनि ते अमल कराए, जंहिंजो मक़सदु कंहिं बि तरह अवाम खे रिलीफ ॾियणु हूंदो आहे। कामरनि खे अंग्रेज़ी में सिविल सर्वेंट चयो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु अवाम जा ख़ादम आहे। पर अहिड़ो हिकिड़ो ऑफिसर ॿुधायो जेको अवाम जो ख़ादम हुजे। अॼु जी कामोरा शाही त सरासर बादशाही आहे, जंहिं ते जेतिरो लिखिजे उहो घटि आहे। असल में कामोरा शाही लफ़्ज़ फ़्रांसीसी आहे, जंहिंखे डिपार्टमेंट या डिवीज़न चयो वेंदो आहे। कंहिं बि रियासत या मुल्क में उन्हनि खे तमामु घणा इख़्तियारात हूंदा आहिनि, उहे आइन ऐं क़ानून तहत इस्तेमालु कंदा आहिनि। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में कामोरा शाही जो तमामु वॾो किरदारु हूंदो आहे। हू मुल्क ऐं क़ौम जा हॾ ॾोखी संभालींदड़ हूंदा आहिनि, छो त सियासतदान आरज़ी अरसे लाइ ईंदा आहिनि। कामोरा पंहिंजी ॾाहप इल्म या अकुल जे बुनियाद ते मुल्क खे वधि में वधि तरक़ी ॾियारींदड़ हूंदा आहिनि। कामोरनि में ही ॻाल्हियूं लाज़मी हूंदियूं आहिनि: सोच वीचार, वॾी ज़हानत रखंदड़, आज़ाद फ़ैसिला कंदड़, क़ानून जे दायरे में रही करे जेके फ़ैसिला ॾिना वञनि, मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करणु, मुल्की निज़ाम खे मज़बूत ऐं ताक़तवर करणु वग़ैरह। सिंध में चीफ सेक्रेटरी कंप्लेन ठाहियो वियो त माण्हुनि जा मसइला ॿुधे, उन्हनि जो तदारक कयो वञे। पर अफ़सोस सां चवणो पइजी रहियो आहे त उन बि माण्हुनि खे को रिलीफ न ॾिनो आहे। हज़ारनि जी तइदाद में शिकायतूं मिलनि थियूं, पर रिज़ल्ट ज़ीरो आहे। मूं पाण उन कंप्लेन सेल में ॿ दरख़्वास्तूं जमा करायूं हुयूं, जंहिंखे 3-4 महीना थी विया, पर उनजो को बि खड़तेल न निकितो। माण्हू जेके दरख़्वास्तूं जमा कराइनि था, उहे क़ानून जे दायरे में रही ॾियनि था। का अजाई दरख़्वास्त माण्हू छो ॾींदो? उन जे बावजूदि बाला ऑफिसरनि जी लापरवाही सम्झ खां सदाईं ॿाहिरि रही आहे। मुल्क में कंहिं बि क़ानून या पॉलिसी ते मुकमिल अमल न कराइण जे करे मुल्क जो ॾेवालो निकिरी चुको आहे। मुल्क डिफ़ॉल्ट थियण जी कंधी ते आहे। रुपए जो क़दुरु अफ़गानिस्तान जहिड़े पोइते पियल मुल्क खां बि घटि थी चुको आहे। तोड़ जो कामरनि मथां इहो लाज़िम आहे त हू मज़लूम जी दाह कूक ॿुधनि, उन जी दाद रसी कनि। कुर्सीअ मिलण जो इहो मक़सदु न आहे त हूअ बादशाह थी विया आहिनि। कुर्सी वॾी अमानत आहे, उनजो पुछाणो तमामु घणो आहे। कामोरा शाही जे करे करप्शन जो नासूर वबा वांगुरु फैलिजी वियो आहे। करप्शन ऐब बदिरां हक़ सम्झी कई वञे थी। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मुल्क मां उहो नासूर कॾहिं ख़तमु थींदो, का बि ख़बर न आहे। मुंहिंजी इहा राय आहे त उन नासूर खे ख़तमु करण लाइ बाशऊर नौजवाननि खे अॻिते अचिणो पवंदो, राति ॾींहुं पाण पतोड़णो पवंदो। आख़िर में हिकु दफ़ो वरी बि मुंहिंजी कामोरा शाही खे गुज़ारिश आहे त तवाम जी रहम जोगी हालत आहे। ख़ुदारा उनजो सहारो बणिजो। उन्हनि सां मुल्क ऐं क़ौम जो मुस्तक़बिल ॻंढियल आहे। उहा ख़ुशहाल हूंदी त मुल्क बि ख़ुशहाल हूंदो। ज़िंदगी आरज़ी आहे, जेको करिणो अथो उहो हिते करे वञो। अमीअ जिन लाइ ग़लति कमु करे रहिया आहियो, उहे सुभाणे अव्हां जा धणी बि न थींदा। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर मदद अली झतियाल जो लिखियल लेख।
ज़िंदगी जे पंध में केरु किथे मोकिलाए वञे का ख़बर न आहे। वक़्तु विछोड़े जा अहिड़ा घाव ॾेई वेंदो आहे जेके कॾहिं बि पुॼाणी ते पुॼी न आहिनि सघंदा। खिपरे भरिसां आबाद लूण खाइण वारे इलाइक़े सां वास्तो रखंदड़ मक़ामी फ़नकार अयूब लगारी बि काल्ह अखियूं पूरे छॾियूं। हूअ जंहिं वटि तोड़ जो रागदारी वारो को फ़न न हो, पर कुदरत तरफ़ां अता कयल ॾात वसीले हुन जॾहिं बि गीतनि खे सदा बणायो तॾहिं महफ़िलूं मोहिजी पवंदियूं हुयूं। जंदे यार जुदा हो जामन खां वेंदे केतिरा ई गीत हुआ जेके हुनजी सुञाणप बणिया। हूअ जंहिं कॾहिं बि शोहरतनि जी का तलब कोन कई, हुन हर कलाम खे दिलि जी सदा बणायो ऐं महफ़िलनि खे मोहे थे विधो। अयूब लगारी जे विछोड़े ते असीं वारसनि सां ताज़े जो इज़हार करियूं था। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओढो समेत समूरी सथ पारां वारसनि सां ताज़े जो इज़हार करियूं था ऐं अव्हां ॿुधनि जी ख़िदमत में संदसि आवाज़ में ख़ूबसूरत गीत पेश करियूं था। वाह वाह कोरी कपी वढी हटड़ा अंदर तटी तबे न छॾिया दम खणी अलो दावा तो दिलदार जी ऐं आऊं बेवेठुस अॼु ओचतो इश्क में यार जी मोहब्बत तुंहिंजी में मिठा मुश्ताक मार जी समय सठम गहरी जख़म अलो गज़ब ऐं गम पिया पले ऐं ॾुखिया ॾमर खूनी खंजर जानी जिगर मज झले ऐं फुरियल फटियल घायल वढियल अलो बिर हुजे बीमार जी ऐं आऊं बेवेठुस अॼु ओचतो इश्क में यादार जी मोहब्बत तुंहिंजी में मिठा मुश्ताक कई मार जी ऐं फीना फकियूं सवण सतियूं अलो कयूं छॾा शेरनि जा वधी वेरा वेर विया जर जिगर जेरन जा ऐं उथे वेठे सुबुह सांझी अलो आदत थी उछंगार जी ऐं आऊं बेवेठुस अॼु ओचतो इश्क में यादार जी मोहब्बत तुंहिंजी में मिठा मुश्ताक विया कई मार जी ऐं फैज़ मोहम्मद फना दर्दन किना अलो छो आहे जानब जियारा ऐं मुहिब मूं मिसकीन जी वो पारत थई बियारा ऐं तड़ियल तकियल घायल वढियल अलो इश्क जे आवार जी ऐं अॻे ख़बर कान पई रण लथो रुसे रुसे ऐं राणो थो रुसे रुसे वो दिल में तो दिल भर खसे ऐं अॻे ख़बर कान पई रण लथो रुसे रुसे ऐं सुती पई हुई सुसे झूते अलो ॼाण पियार लथो वचे ऐं जागी जागी मूं निंड न कई ॼण रण लथो रसे रसे ऐं राणो थो रसे रसे ओ दिल वेंदो दिल भर खसे
ऐं अॻे ख़बर कान पई रण लथो रुसे रुसे ऐं ड्रोहन जी त ड्रोह जी अलो मूंखे कल कान पई ऐं दगा संदी गाढ़ी मूंखे न को दसे दसे हाय मूंखे न को दसे दसे वो दिल वेंदो दिल भर खसे ऐं अॻे ख़बर कान पई रण लथो रुसे रुसे ऐं आशिक मीरल शाह मियां ओ अर्ज़ थो ही करे ओही कर करम वारो यार मूं ते वसे वसे ऐं यार मूं ते वसे वसे ओ दिल वेंदो दिल भर खसे ऐं अॻे ख़बर कान पई रण लथो रुसे रुसे ऐं अॻे ख़बर कान पई रण लथो रुसे रुसे प्रोग्राम मंज़रनामे में हाण अदबी दुनिया जा अहवाल पेश करियूं था। लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जी पहिरीं गरजाणी भिटायाबाद तालुके ज़िले घोटकी में थी। लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जो क़याम अमल में आंदो वियो। फोरम जो आइनी ख़ाको जोड़े 3 महीननि लाइ जोड़ियल 3 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जो ऑर्गेनाइज़र हुसैन सारंग, ऑर्गेनाइज़िंग सेक्रेटरी काशिफ महर ऐं फिनांस सेक्रेटरी गुलज़ार सागर मलिक खे चूंडियो वियो। उन सां गॾु इतफ़ाक़ राय सां मंज़ूर अहमद सुमरे खे लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जो निगरान पिणु चूंडियो वियो। गरजाणी में अब्दुल वाहिद महर, गोहर सुमरो, वाहिद बख्श, अली मोहम्मद लंजार, हैदर सिंधी, सुहेब महर ऐं ज़ीशान अली पिणु शरीक थिया। यादि रहे त लतीफ़ फ़िक्री फोरम जी पहिरीं गरजाणी जी शुरूआति शाह लतीफ़ जी शाइरी सां कई वई। गरजाणी में जोड़ियल आइनी ख़ाके ऐं कयल रथाबंदी मूजिबि फोरम जी रुकनियत 10 जून 2027 ताईं जारी रहंदी। आचर 14 जून 2027 ते जनरल काउंसिल जो इजलास ऐं मरकज़ी चूंडूं थींदियूं। चूंडनि खां पोइ 3 महीना रज़ाकारियत जो मुदो पूरो थियण खां पोइ इंतिज़ामी कमेटी में सरगर्म रुकनियत जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। गरजाणी में शिरकत कारण लतीफ़ फ़िक्री फोरम जी ज़रूरत छो जे हवाले सां हुसैन सारंग, उस्ताद अब्दुल वाहिद, गोहर सुमरे, गुलज़ार सागर ऐं ॿियनि पंहिंजा वीचार वंडिया। उन खां पोइ हुसैन सारंग पारां लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जो जोड़ियल आइनी ख़ाको कुझु सुधारनि ऐं वाधारनि सां मंज़ूरु कयो वियो। लतीफ़ फ़िक्री फोरम पारां ईंदड़ हफ़्ते खां लतीफ़ क़ौमी कचहरी सिलसिलो शुरू कयो वेंदो। इन सिलसिले जी पहिरीं कड़ी तौरु शाह लतीफ़ जी शाइरी जे हवाले सां शाह लतीफ़ जी शाइरी जूं फ़िक्री धाराऊं मौज़ू ते लेक्चर कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। हिन मौज़ू जो लेक्चरकार हुसैन सारंग हूंदो। लेक्चर खां पोइ लतीफ़ मुशाइरो ऐं लतीफ़ राग रंग जी महफ़िल पिणु थींदी। अॼु सिंधी ॿोली जे नामियारे शाइर मोहसिन ककड़ाई जी वरसी मल्हाई पई वञे। मोहसिन ककड़ाई 4 जुलाई 1937 ते सैयद अहमद शाह लकियारी जे घर में दादू ज़िले जे ख़ैरपुर नाथन शाह तालुके जे तारीख़ी शहर ककड़ में जनम वरितो। ककड़ दादू ज़िले जो तालुको बि हो। संदसि असुल नालो सैयद नियाज़ अली शाह ऐं तख़लुस मोहसिन ककड़ाई हो। हुन सिंधी फ़ैनल फ़ाज़िल ऐं अदीब फ़ाज़िल जे इम्तिहाननि खां पोइ B.Ed ऐं M.A जी तालीम हासिलु कई। मोहसिन ककड़ाई घणो अरसो सेकेंडरी उस्ताद तौरु गवर्नमेंट हाई स्कूल ककड़ में रहियो। हुन शाइरी जी शुरूआति 1951 ऐं 52 में कई। संदसि शुमार नज़म ग़ज़ल जे बहितरीन शाइरनि में थिए थो। संदसि छपियल किताबनि में उमंगूं, लैला जा ख़त, सूरी चयो सच, सूंहं जी सान्याह, कंहिंजी माठ मयार शामिल आहिनि। जॾहिं त मोहसिन ककड़ाई 2 अप्रैल 2005 ते लाॾाणो करे वियो। हाण पेश करियूं था मोहसिन ककड़ाई जी ख़ूबसूरत शाइरी। पंहिंजो रत बि जॾहिं छॾे थो वञे, पंहिंजो रत बि जॾहिं छॾे थो वञे, माण्हू मुल्क मां लॾे थो वञे,
मुरकंदे मुरकंदे सखी हिकिड़ो कीन मिसकीन खे अॾे थो वञे पंहिंजी पूॼा ताह यक तरफ़ा हर को बुत दिलि में घर अॾे थो वञे हू त हिकिड़ो गुलाब जो गुल आहे पंहिंजी ख़ुशबू पुठियां छॾे थो वञे टहक हुन जा ऐं शोखियूं हुन जूं बाह पाणी गॾे सड़े थो वञे मस्त मौसन लॻे थो अॼु शायदि पंहिंजे मनठार जे तॾे थो वञे हू जॾहिं महिरबान थी पवंदो ही खादम बि ख़ान थी पवंदो ॾेढी अख सां ॾिसी पोइ मुर्क न तूं जंहिंखे तंहिंखे गुमान थी पवंदो हू जॾहिं साम्हूं अची वेंदी ज़ब्त जो इम्तिहान थी पवंदो मूंखे कहिड़ी ख़बर त बेॾो हो मूंखां हीअं बदगुमान थी पवंदो पहिरियों ॻाल्हि आहे तारुफ़ जी पोइ बाक़ी जहान थी पवंदो तुंहिंजे उताक ते लियो पाई तुंहिंजे मौसन जो मान थी पवंदो न का उमेद न ख़्वाहिश न इंतज़ार खुटो सॼी जमार खुटी पर न हिकिड़ो प्यार खुटो अव्हां जी हिकिड़ी मिठी मुर्की त चाहियूं था अव्हां जे गंज मझां छा को 100,000 खुटो बजा त हाण जवानी रही बि कान अथसि अव्हां जे लए त संदसि दिलि में नाहे प्यार खुटो शरीक पंहिंजे ग़मनि में कयोसीं यारनि खे इहो चङो ई थियो कुझु त दिलि जो बार खुटो अजीब जग जी रिवायत इहा रही आहे न को गुनाह खुटो ऐं न गुनहगार खुटो अबोल केॾो न मोहसिन फ़क़ीर माण्हू हो अबोल पंहिंजी संगत मां बि हिकिड़ो यार खुटो जदोजहद जे गोद में दिलि जो करार ॻोल्ह इंसान मुंहिंजा भाउ अखियूं पट वकार ॻोल्ह अयाशियनि हथान किथे पीड़जी वञे ओ मस्त पंहिंजे दौर जो मिसकीन प्यार ॻोल्ह ॾाहा नरो रुअण त ॾुखनि जो इलाज ना मजबूरियुनि जे देस में कुझु इख़्तियार ॻोल्ह मोहसिन मतां लभी बि पवे गैरतनि जो जोश विख विख ते पंहिंजे वक़्त जी चीखो पुकार ॻोल्ह क़िस्मतनि साथ छॾियो भाग रुसी विया आहिनि ॼण त शहबाज जा सभु खंभ खुसी विया आहिनि आस जा दीप उझामी बि विया केॾा ॾींहं बदनसीब जा सहारा बि कुसी विया आहिनि ॾंड जेको बि रखो जा बि सज़ा चाहियो ॾियो तुंहिंजी महफ़िल खां गुनहगार घुसी विया आहिनि अॼु भरी बज़म में मोहसिन बि चरियो आयो आहे नाज़नीननि ॾे ॾिसो कीअं न सुसी विया आहिनि मोहसिन ककड़ाई जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन्हीअ साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन